सदक सचा मुर्शद हक मिठा फकीर न गुस्से तुंहिंजो तीर। अरे खुद न गुलू पियो चई मुर्गो थियन न पोल पधरा माथे करे वे। ए फकीरा ए कर खबर ए मुंह वारे कम जो कुजाड़ो थियो। हक हक गुलू बाबा तुआरो कम थी वियो हाणे हींअर हलियो वञ शाम जो अचिजां त हिसाब कंदासीं। ये रोज रोज ये मुख दिलासा पियो ॾिए। गुलू तुआरो सितारो गर्दिश मां निकिरी चुको आहे। बाबा घबराइण जी ज़रूरत न आहे ऐं फ़िलहाल असांखे तावीज़ ॾियण जी बि इजाज़त कान अथई। महिरबानी करे तव्हां हलियो वञ माण्हू ॿिया अचनि वञनि। ए ठीक है ए समझियस ए पर ॿुध ए हां जो जे हाणे कम न कई नी ए पोइ पंहिंजी ख़बर पवंदी ए हींअर हां वञा पो। हक हक अल्लाह हक अल्लाह। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।